अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ैर आफ़ियत सां हूंदा। अल्लाह ताला तव्हांखे ख़ैर आफ़ियत सां रखे। ऐं मंज़ूर अली जामिअतुल उलूमुल इस्लामिया मंसूरा मां दर्स निज़ामी कयो आहे ऐं मौलवी फ़ाज़िल अरबिक बि उतां ई कयो आहे। मूं 8 साल स्कूल जे अंदरि ॿारनि खे पढ़ायो आहे। इन खां अलावा टेक्नोलॉजी सां रिलेटेड कुझु शयुनि जे अंदरि मुंहिंजो तजुर्बो आहे। हिन चैनल जो मक़सदु इहो आहे त असीं मूं वटि जेके दीन जो इल्मु आहे, दीन जी जेका ॼाण मूं हासिलु कई आहे उहा तव्हां दोस्तनि सां शेयर करे सघां त जीअं मुंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु अदा थी वञे ऐं जेको मुंहिंजे मथां इन खे पुॼाइण जो कर्ज़ु आहे उहो बि लही वञे ऐं ॿियनि दोस्तनि जी उन जे अंदरि भलाई थी वञे, उन्हनि खे बि शयूं सम्झ में अची वञनि। सो हिन चैनल जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो ई आहे। जेकॾहिं तव्हां इन नेक भलारे कम जे अंदरि मुंहिंजो साथ ॾींदा, इन खे पखेड़ींदा त इंशाअल्लाह मुंहिंजे लाइ बि इहो तमामु घणो अजर जो सबबु थींदो ऐं ख़ुदि तव्हांजो मुंहिंजे अंदरि हिसो शामिलु थी वेंदो। सो अचो त गॾिजी सुठियुनि शयुनि जी तालीम पंहिंजी सिंधी भाइरनि खे ॾियूं ऐं उन्हनि खे दीन ऐं इस्लाम जे बाबति अहिड़ियूं शयूं सेखारियूं जेको उन्हनि खे हिकिड़ो बहितरीनु इंसानु ऐं हिकिड़ो सुठो मुस्लमान बणाए सघनि। अस्सलाम।